नाज़रीन ख़बर शामिल कयूं था कराची में डेली रात न्यूज़ कराची के ब्यूरो चीफ मंसूर चांदी के मुताबिक कराची नादरन बाईपास गुलशन ऐं सैयद गोठ के गरीब मिस्किन रहवासियों सैयद गोठ के अगूणे कमेटी के अगवान हमीद छछर खिलाफ एहतजाज कयो सख्त नारेबाजी कंदे हमीद छछर ते लखें रुपयनि जो फ्रॉड करण ऐं गरीब मिस्किन ॿोन मुतासिरनि जे घरनि प्लाटनि जा कूड़ा फाइल मुख़्तलिफ़ माण्हुनि खे ठाहे ॾियण जा संगीन इल्ज़ाम पिणु लॻाया विया ऐं सैयद गोठ जे बानी सैयद अहमद शाह काज़मी ख़िलाफ़ ग़लत प्रोपेगेंडा करण ते ॻोठाणनि सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयो। वधीक इन हवाले सां ॾिसूं था डेली रात न्यूज़ कराची ब्यूरो चीफ मंसूर चांदी जी हिन रिपोर्ट में इन सैयद के जस हुजे जंहिं हिते मारवाड़नि खे विहारियो उन सां गॾु इहो अब्दुल हमीद छिछर जन खे माण्हुनि इज़तूं ॾिनियूं हितां जे माण्हुनि इज़तूं ॾिनियूं उहो माण्हू हाणे हिन माण्हुनि मारवाड़नि जो वेरी थी पियो आहे। हाणे इहो माण्हू जेको आहे हिते ॻोठ ॿधो वियो जेके कटिंग में मारवाड़नि खे प्लाट मिलिया इहो माण्हू इहे प्लाट हू वेठा ई आहिनि उहो विकिरो करे छॾे थो उहो बि हिक खे न ॿिनि टिनि माण्हुनि खे डबल ऐं ट्रिपल करे विकिणे थो ऐं उन इन जासे में सभिनी खे त मां पाणी आंदरायां थो मां बिजली आंदरायां थो इन हिसाब सां कंहिंखां 10,000 कंहिंखां 20,000 कंहिंखां 5,000 वठी करे इहे फ्रॉड कया आहिनि हिते ऐं तमामु इन माण्हू ते असांखे हैफ़ हुजे ऐं ॾुख आहे त हिकु त हिन में इख़लाक़ जी का ज़री कोन्हे कंहिं बि नंढे वॾे खे इज़त ॾियणु सिखियो कोन्हे हालांकि हितां जे माण्हुनि हिन खे तमामु इज़तूं ॾिनियूं। इहा ॻाल्हि आहे त किन खां 4,000 वरितई कंहिंखां 5,000 वरितई कंहिंखां कीअं सॼे ॻोठ खां फोड़ी वरितई त मां तव्हांखे बिजली हणाए ॾींदुसि ऐं मां तव्हांखे पाणीअ जो सिस्टम कंदुमि। हमीद छछर जी हा सो उहो अहिड़ो सिस्टम कुझु बि न कयईं असां साईं खे दांह खणी आयासीं त साईं असां ज़ुल्म कयो अथई असांखां पैसा बि वरिता अथई जेको असांखे वाइदो कयईं उहो बि पूरो न कयो अथई। साईं वञी हुन सां ॻाल्हायो त उते माना साईं जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइणु शुरू कयो अथई ॿियो अहिड़ो कुझु बि कोन्हे पाण ठगियूं करे थो जेके इमदादी जेके मिलिया आहिनि असांखे सभु कुझु मिलियो आहे एॾो क्वार्टर वग़ैरह असां ग़रीबनि लाइ मिलिया आहिनि हीउ विकिणे पियो फ्रॉड करे पियो पोइ साईं चुसि जॾहिं ग़रीबनि लाइ मिलिया आहिनि त ग़रीबनि खे ॾे तूं विकिणी छाजे लाइ थो इतो इतलाफ़ शुरू कया अथई ऐं हिते त वते थो भौंकंदो किन कंदो थो वते असांखां बि हमीद छछर सभिनी खां पैसा वठी खाई वियो आहे जंहिं जे फाइलनि जा हिननि जा हाणे उहे बि असांखे कोन ठाहे ॾिनई शइ ऐं बिजली पाणीअ जा बि पैसा वरितई बिजली बि न पैसा वठी वियो दर दर खां हर कंहिं खां वठी वियो पर बिजली हिन महिल ताईं पाणी बि न आयो आहे। पहिरीं ॻाल्हि त 2022 में ही ॻोठ सैयद अहमद अली शाह काज़मी साहब सैलाब मुतासिरीन विहारे करे आबाद कयो ऐं सिंधी माण्हुनि जे लाइ हुन हिकिड़ो असांजे लाइ दर्जलो थियो जेके सिंध खां मुख़्तलिफ़ ज़िलनि खां मुतासिर थी हिते पहुता। हिन टाइम जेका सूरत हाल आहे उहा इहा आहे त हमीद छछर साईं जो मुलाज़िम हो जेको तनख़्वाहदार हो हर महीने तनख़्वाह वठंदो हो उन हिते फ्रॉड कया फ्रॉड ईअं कयईं त मुंहिंजो प्लाट आहे उहो वरी ॿिए खे विकिणी ॾिनई उनजो प्लाट टे खे विकिणी ॾिनई मुख़्तलिफ़ माण्हुनि खां हिते पैसा वठंदो रहियो। मां हिन खे बज़ाते ख़ुदि सदर जी हैसियत सां हिन खे घुरायो हिन खे सम्झाइण जी कोशिशि कई जेकॾहिं साईं सां तुंहिंजो को मसइलो आहे त उहो तोखे विहारे चङनि बिल्कुलु वरिता अथसि बिल्कुलु इहे जेके शिकायतूं दुरुस्त आहिनि ऐं हिन खे असां ये जेके माण्हुनि खां मुख़्तलिफ़ पैसा वरिता अथसि बिजली जे मद में पाणी जे मद में ऐं माण्हुनि खे चई त मां तव्हांखे प्लाट लीज़ थो कराए ॾियां ऐं प्लाट माण्हुनि जा डबलिंग करे विकिया अथसि ऐं हिन खे असां सम्झाइण जी कोशिशि कईसीं त बाबा तूं वेह साईं सां को मसइलो थी त तूं वेही ॻाल्हियुनि जे ज़रिए हल कर। हिन चयो त मां मथे असां हिन ॻोठ जे ख़िलाफ़ु हिन हाई कोर्ट सिंध हाई कोर्ट में पिटिशन दाख़िल कई जंहिंमें मां सदर जी हैसियत सां मुर्तज़ा किरियो मूंसां जनरल सेक्रेटरी आहे हितां जी वेलफेयर कमेटी गुलशन सैयद जे नाले सां असां 11 नवंबर ते कोर्ट में पेश थियासीं। हिते असांजे सभिनी मुतासिरनि इहो ई बयानु कयोसीं कुझु दुरुस्त सभिनी खां पैसा वठी बिजली पाणी जे हवाले सां न पाणी ॾिनई न बिजली ॾिनई ॿिए नंबर ते फ्रॉड शुरू कयईं कूड़ा इल्ज़ाम आणी हाणे असांजे मथां कूड़ा इल्ज़ाम आणी शुरू कयईं हिन खे ज़ेर दस्तु कयां त माना हे लेम थी वञनि अलाह त साईं खे ख़ुशि कंदो साईं हक़ जे वारनि जे पासे जी मदद करे थो साईं असां सां सॼो ॾींहुं गॾु आहे असांजे मथां कूड़ा इल्ज़ाम कूड़ियूं एफआरियूं इन में ॿिया मुतबर माण्हू उहे मूंसां गॾु आहिनि उन्हनि जे मथां कूड़ा इल्ज़ाम एफआरियूं इहे फ्रॉड इहे हिन जा बंदि कोन पिया थियनि असां फ्रॉड न सही हिन खे आख़िर थेॾे कढी पिटी कयो साईं त हे जो तूं एतिरो माण्हुनि खे तकलीफ़ूं ॾींदो त हिन माण्हुनि जे त आख़िर मूं वटि न ईंदा इन जे करे साईं हिन खे कढियो त हिन शुरू कया फ्रॉड कूड़ा इल्ज़ाम सॼी बिरादर संगत खे असां इहा अपील था कयूं त हिन कूड़े ठग जो वात बंदि कनि।